अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम बैक टू न्यू व्लॉग। या जी तो ये न्यू व्लॉग असां स्टार्ट करे रहिया आहियूं अॼु। इंशाअल्लाह महिनत कंदा रहंदासीं। बाक़ी अॼु थोरो कमु आहे, शादी लाइ थी वियो नी, त होॾे वञा पियो। दोस्त अचण वारा आहिनि, त तेसीं ताईं उहे अचनि, जेसीं ताईं पोइ तव्हां मिलूं। ये अची विया आहिनि मुंहिंजा दोस्त बि खेर था। खेर सां आयो आहे जानी, खैर सां आयो आहे जानी, खैर सां आयो, खैर सां आयो। हाणे त पेट्रोल बि महांगो थी वियो आहे माशाल्लाह सां। ईअं नी, इंसान वधीक हाणे पेट्रोल जी क़ीमत आहे। वरसती है जो शाम, तने याद दई वरसती है जो शाम। वयल वक्त तो के पूरो कलाक इंतज़ार करायो हिन शख़्स मूंखां। माशाल्लाह थोरो जल्दी मोटी आया हो। वो कम थी हो हल दुख दई डगी दो तने तो के बाकी घणो याद दो, तने तो के बाकी घणो याद दो। सखी हथ तुझे हथ क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा, भूल भी न कॾहिं हिकिड़ी अदा। चङो वरसती अलविदा, चङो वरसती अलविदा, चङो वरसती अलविदा, चङो वरसती। हॉस्टल जे पहर पोएं में, हॉस्टल जे पहर पोएं में काफ़ी सारा ख्वाब लधा। चङो वरसती अलविदा, काफ़ी सारा ख्वाब लधा। चङो वरसती अलविदा। फिकर पही जा फैकल्टी में, चङो वरसती अलविदा, चङो वरस। माशाल्लाह हयाती रही त मथे सां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हांखे अकेलो न छॾींदासीं कॾहिं बि। जी हाणे असां शाह लतीफ़ खां वापसि अची विया आहियूं ऐं उतां ते वेठा आहियूं। हिन वक़्तु सईद भाई मूंसां गॾु आहिनि। कुझु सवाल जवाब कंदासीं त हिन शाह लतीफ़ में मज़ो आयो न आयो, छा ॾिठईं, छा हुयो छा न हुयो। तो क्या नाचो मैं? सईद भाई पहिरीं ॻाल्हि त मज़ो आयो, ॾाढो एंजॉय कयोसीं। हमारे यहाँ ऐसा ही होता है। घुमियासीं फिरियासीं, ॿ टे डिपार्टमेंट वग़ैरह ॾिठोसीं। ऐं ॿियो हुयो त माना जीअं माहौल न हूंदो बिलावल पार्क जीअं लॻी पई आहे, बसि उहो ई आहे। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई न। जेको छोकिरो ॾिसो छोकिरी सां सिर्फ़ु असां साईं हुयो ऐं मां हुया जेके बसि पाण में पिया घुमूं, बाक़ी सभिनि खे छोकिरियूं हुयूं पंहिंजियूं। I need news, but I don't know. I see this news, but I don't see. पर इंशाल्लाह नेक्स्ट ईयर पाण नेक्स्ट ईयर बसि असां बि वेंदासीं। इन इरादे सां न वेंदासीं जो छोकिरियूं बसि आहियूं, असां पढ़ण जे इरादे सां वेंदासीं। वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग। जेकी भाई काॾे कुझु थियणो आहे अॻिते हली, इन इरादे सां वेंदासीं असां। मतलब तव्हां अॻे हली करे छा था थियणु चाहियो? मां ला कंदुमि। अच्छा जी जी इहो हिकु ख्वाबु आहे, हिकु जुनून आहे। तव्हां सभई
इरादो कयो कंहिं गोल ठाहियो पंहिंजी लाइफ जो ठीकु आहे उन ते कमु कयो महिनत कयो ऐं महिनत कंदव त कामयाबु थींदव जंहिं शइ में महिनत न आहे उहा मतिलबु नाकाम आहे महिनत कंदव कामयाबु थींदव इंशाअल्लाह यकीन कयो पढ़ंदो सफ़ा न आहे मिड़े विजय कर ॻाल्हियूं थो वेठो तव्हां करे कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। हा त यार हाणे जेको आहे सो वञा थो पियो दोस्त ॾे चई त 85 ते उन ते वञिणो आहे कार बि तयारु आहे सफ़ा हाणे वञो यार बस तव्हां सिंधी भाइर जेको आहे सपोर्ट खपे व्लॉगिंग त स्टार्ट कई आहे महिनत बि लॻे थी पई तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे तव्हांजी सपोर्ट हूंदी त इहा महिनत पिया कंदासीं असां हा महांगो त कयो अथऊं पेट्रोल जी असां दोस्त वटि पुॼी विया साम्हूं बीठो आहे इंतज़ारु करे थो पियो 1.5 कलाक में यार शाबाश आहे काशिफ भाई खे शाला साहब कहिड़ा मोलाली मदद ॾिस व्लॉगिंग असां बि स्टार्ट कई आहे कहिड़ा था जेको आहे हाणे असां मॉडल टाउनशिप पुॼी विया आहियूं खेर सां मॉडल टाउन भाई फोटोशूट पे आया हूँ। फोटोशूट ते आया आहियूं हीअ पियूं काशिफ भाई बि वेठो आहे ॿियो सईद मुश्ताक क्यों ऐं सही जानी तव्हांखे तमामु असां मिस था कयूं माने तमामु तव्हांखे इलाज कयासीं यार तव्हां न आहियो ॾाढो मसरूफियात हुई कुछ शकील भाई ॿियो जवाब साहब सिराज साहब तव्हां सभिनी खे असां मिस करे रहिया आहियूं यार इहा सॼी संगत वेठी ॾिसो अली खान वारा बीठा आहिनि ॿी सॼी संगत बीठी आहे वीडियोज़ वग़ैरह ठाहींदा बीठा त हाणे जेको थो मां हिन व्लॉग जी हिते कयां थो हिनखे ख़तमु पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं वधि खां वधि चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं सपोर्ट कंदा सपोर्ट लाइक कमेंट शेयर भाऊ तूं बि चई छॾ लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा भुल भी न कॾहिं हिकिड़ी